शिकारपुर रिपोर्ट राज़ अली मीरानी शिकारपुर ज़िले अंदर वधंदड़ बदअमनी दहशतगर्दी ॾींहं जा धाड़ा हणण फुरूं मौसूम न्याणियों ॿार ऐं सिंध वासियुनि जो अगवाकारी ख़िलाफ़ स्टेप फाउंडेशन सिंध ज़िले शिकारपुर तरफ़ां एहतजाजी रैली कढी वई। रैली में शिकारपुर जे सियासी समाजी इक़लियती तंज़ीमुनि जे अॻवाननि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। एहतजाज रैली जी अॻवानी स्टेप फाउंडेशन सिंध जे चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच, वलीम अहमद भयो, फरीद फारूकी, इम्तियाज़ हुसैन मीरानी, रियाज़ अहमद मीरानी, रेस मुनीर अहमद भुट्टो कई। एहतजाजी रैली जहाज चौक खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं कढी वई। उन मौके ते सियासी समाजी अॻवाननि ज़ाहिद खान पहाड़, इजाज़ काके पोटो, असगर पहोड़, इजाज़ काके पोटो, इलाही बख्श, शेख गुलाम मुर्जा, महर असदुल्ला, सुमरो अब्दुल समी, लाली सूफी, लियाकत अली, बाजा रानी, फनकार अमानुल्लाह, जमाली, इमरान अली, मंगी, अयाज लतीफ़, महर, सिंध अमन कमेटी सईद, सुमरो अब्दुल समद, जतोई मकसूद मीरानी, अब्दुल अलीम, सुमरो बशीर अहमद, स्पेशल विंग, मुनीर अहमद भुट्टो ऐं ॿियनि ख़िताब कयो। रैली खे सदारती ख़िताब कंदे मैडम शाइस्ता बलोच ख़िताब कंदे चयो त शिकारपुर ज़िले अंदर केतिरनि सालनि खां क़बीलाई झगड़ा हली रहिया आहिनि, जिन झगड़नि सबबि हिक ॿिए जा सभई माण्हू क़तल थी चुका आहिनि। इन्हनि रोकण लाइ असांजे इलाइक़नि जा वॾेरा ऐं इंतिज़ामिया सची न आहे। अगरि इहे दिलचस्पी वठनि त क़बीलाई झगड़ा ख़तमु थी सघनि था, जॾहिं त ज़िले जो अवाम बदअमनी जी बाहि में सड़ी रहियो आहे। रोज़ानो ॾींहं ॾिठे जो घरनि में दुकाननि में धाड़ा हया वञनि था, का बि घिटी रोड रस्ता महफ़ूज़ न आहिनि, फुट लुट सरेआम थी रही आहे। उन पुलिस इंतज़ामी खे चिता ॾींदे चयो त ज़िले अंदरि हलंदड़ क़बीलाई झगड़ा ख़तमु कराइनि, फुर धाड़ा बंदि कराया वञनि, हिननि ॾोहनि में मुलविस ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो वञे। अगरि हिननि ते अमल न करायो वियो त स्टेट ख़िलाफ़ कोर्ट में पटिशन दाख़िल कराई वेंदी।